आलमगीर वेलफेयर ट्रस्ट पारां ॻोठ रईस नज़र अली चांडियो में मुफ़्त मेडिकल कैंप। सांगी फराव वेझो आलमगीर वेलफेयर ट्रस्ट जे एहतमाम सां यूसी खैरपुर जे ॻोठ रईस नज़र अली चांडियो में हिकु ॾींहुं वारी मुफ़्त मेडिकल कैंप मुनक़द कई, जंहिंमें इलाइक़े जे वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। कैंप दौरान मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि जो माहिर डॉक्टरनि पारां तिबी मुआइनो कयो वियो ऐं खेनि मुफ़्त दवाऊं पिणु फिराइम कयूं वियूं। मेडिकल कैंप जे कामयाब इनाकात में मोज़िज़ सैयद शाहजहान साहिब ऐं संदन फर्ज़ंद मोज़िज़ सैयद जानियान शाह साहिब जो ख़ासि सहकार शामिल रहियो, जिन जे ताउन सां इलाइक़े जे क़रीब ऐं मुस्तहक़ माण्हुनि ताईं सिहत जूं सहूलियतूं पहुचायूं वयूं। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे फैसल मुश्ताक लिगारी, मीडिया कोऑर्डिनेटर टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, चयो त समाजी तंज़ीमुनि जो बुनियादी मक़सदु अवामी भलाई आहे ऐं आलमगीर वेलफेयर ट्रस्ट मुस्तक़बिल में बि अहिड़ियूं फलाही सरगर्मियूं जारी रखंदो, अहिड़ी उमेद कयूं था। रिपोर्ट करे आहे फैसल मुश्ताक लिगारी, मीडिया कोऑर्डिनेटर टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, धनबागो जुडो।